हाणे त मूंखे यकीन थी वियो आहे त मां कॾहिं बि सरमत सां न मिली सघंदसि ऐं पंहिंजे मथे लॻल इल्ज़ामनि खां बि आजो न थी सघंदसि। तूं जहिड़ी बाहिम्मत छोकिरी बि मायूस थी सघे थी। जॾहिं उमेदनि जा तारा हिकु हिकु करे टुटी वेंदा आहिनि अलमास, त ज़िंदगी जा मुसाफ़िर उंधाई में बुॾी वेंदा आहिनि। पर तुंहिंजो सफ़र ख़तमु नाहे थियो, अञा त तोखे जुस्तजू ऐं तलाश वारो सफ़र त जारी रखिणो आहे। तोखे ख़बर आहे न अलमास त इन्हनि सभिनी रस्तनि ते मायूसियनि मुंहिंजो इस्तक़बाल कयो आहे। पर एतिरो जल्दी हथियार फिटी करणु इहा अक़लमंदी कोन्हे। ॻोल्हण सां त ख़ुदा बि मिली वेंदो आहे मरियम। हा, ख़ुदा त मिली वेंदो आहे, हिन लाइ त वॾो रहीम आहे। पर माण्हुनि जी का ख़बर कोन्हे, माण्हुनि जो साथ ख़तम थो थी वञे ऐं उहो वरी कॾहिं बि मिले नथो। मूंखे यकीन आहे अलमास, मुंहिंजे मुक़दर में वसल का को लम्हो कोन्हे। हीउ फ़ैसिलो तूं पाण कीअं कयो मरियम? तोखे ख़बर आहे न अलमास त मां हिकु बंदि गिटीअ में बीठी आहियां, हिकु अहिड़ी गिटी जंहिंजो को बि दरवाज़ो कोन्हे ऐं हुन गिटीअ में बीठल हर इंसान जे हथ में पत्थर आहिनि जेको मूंखे मारणु चाहिनि था। कर्ज़ जे बदिले में पंहिंजी भेण जो संग कंहिं ग़लति जॻह ते करे छॾी। हाणे वरी जॾहिं भेण खे तकलीफ़ आई अथई त मूं वटि शिकायत खणी आयो। छा कयां बाबा साईं, केॾां वञां, ॿियो कंहिं वटि तव्हां खणी वञां? ठीकु आहे, त पोइ हीअं था कयूं त मां छोकिरे जे वालदेन सां ॻाल्हायां, पोइ फ़ैसिले जी का तारीख़ हर खे था वठूं। जी बाबा साईं, वॾी महिरबानी तव्हां जी। बाबा साईं, अॼु जी टपाल तव्हां चेक कई? यार मोहम्मद अयूब, तूं को बादशाह माण्हू आहीं। जॾहिं मूं तोखे हिकिड़ी इजाज़त ॾेई छॾी आहे त हिननि वापारियुनि शातारियुनि जा कनि त तूं पाण पढ़ी छॾींदो कर। वञ, काहिड़ी ॻाल्हि हुजे त मूंखे ॿुधाईंदो कर। बाबा साईं, हिकु ॿियो बि ख़त आहे मूं वटि। ॿियो ख़त? जी बाबा साईं, मूं टपालीअ वटि ॾिठो ऐं मां खणी आयुसि। बाबा साईं, उहो ख़त अदी गुलज़ार जे नाले ते हो, पर हाणे अदी गुलज़ार त हिन ॻोठ में आहे ई कोन। पोइ तो मूं ख़त छो वरितो? इन जे करे जो उन ख़त जे मथां जेका राइटिंग हुई उहा अदी गुलज़ार जे पुट सरमद जी हुईसि। छा? हा साईं, थी सघे थो मथां हुन में अव्हां जे का मतिलब जी ॻाल्हि हुजे। अच्छा, ख़त किथे आहे? पियो आहे बाबा साईं, खणी थो अचां। पंहिंजो पाण खे संभाल महरल सां। तुंहिंजो पुटु हरू भरू हुन वीचारे सरमद जे खून जो प्यासो थी वियो हो। हो बि त कंहिंजो पुटु हो, वॾो बदनसीब हुयो, वॾो बदनसीब। हाणे तव्हां गुलज़ार खे ॿुधाए छॾियो। कहिड़ो फ़ाइदो? इहो ख़त 6 ॾींहंनि जो पहिरीं लिखियलु आहे। हुनजे पुट खे त 4 ॾींहं पहिरीं फांसी लॻी चुकी हूंदी। इहा ख़बर ॿुधंदे हुन वीचारी जे दिलि ते छा गुज़रंदो? पर बाबा साईं, हू इहा ख़बर ॿुधी
घटि में घटि इंतज़ारु करण त छॾे ॾींदी। हाँ साईं, फिज़ा ठीक थी जाए। No quiero la la बाबा साईं, मां त चवां थी ही जेको ख़त मरियम जे नाले ते लिखियलु आहे, ही ख़त तव्हां मरियम ॾे बि मोकिले छॾियो। घटि में घटि उहा बि हिनखे ॻोल्हण छॾे ॾींदी। हाँ साईं, फिज़ा सही थी चवे। la जेठा बाबा ही का मामूली ॻाल्हि कान्हे। इहो इहा ॻाल्हि ॿुधी आई ख़ामोश थी वञे। जेकॾहिं मरियम खे ख़बर पई न तो वरी वार छो ख़तल ऐं थी सघे थो त हिते हली अचे। उहे हुन बदनसीब खे हिते अचण ॾियो। हो हिते न ईंदी हू त केॾां वेंदी, केॾां वेंदी। न मेरे इंसान न हिन वक़्तु हुनजो हिते अचणु नामुनासिबु आहे। हुन ते जलाल ॾाढो चढ़ियल आहे, जेको नुक़सान न करे वञे। त पोइ तूं ई जलाल खे ॿुधाए, ही सम्झाइसि। मुंहिंजी धीअ वीचारी अॻ में तकलीफ़ुनि जो शिकार आहे। बाबा साईं, मां हिन हक़ीक़त ते कोन थो मञा। ही सिर्फ़ हिकु कूड़ो लिखियल अफ़सानो आहे। बाबा मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कर। को बि इंसान पंहिंजे मौत जो कूड़ो अफ़सानो न लिखंदो आहे। हुनजी माउ बि हुन सां हिन ड्रामे में शामिल आहे। ऐं बाबा साईं, मां कंहिं बि सूरत में पंहिंजी कसम न टोड़ींदुसि। मूंखे जिथे बि नज़र आयो न, मां हुन जीअरो कोन छॾींदुसि। मोहम्मद अयूब सरकार, मूंखे मुंहिंजे छोकिरे ॾाढियूं तकलीफ़ूं ॾिनियूं आहिनि, ॾाढियूं तकलीफ़ूं। कयो तूं हुनखे छदे ते मां ख़सा सम्झाया, बल्कि प्यार मोहब्बत सां सम्झाया तो वधीक मूंखे ज़ैतून ॾे। हाणे मूंखे वधीक इज़त अचण जी क़ुवत न रही आहे। मोहम्मद अयूब, गरम खून आहे बाबा साईं, गरम खून। थोरो छॾियोसि, कावड़ लहेसि, थोरो थधो थिए। पर बाबा साईं, शहर वञी इहा ॻाल्हि नंढी साइण खे न ॿुधाइजो ऐं न वरी उनखे हेॾां घुराइजो। मोहम्मद अयूब, बिल्कुलु तूं सही थो चवीं, बिल्कुलु सही। पर यार मुंहिंजे छोकिरे जी कावड़ अलाए कॾहिं न थी। कावड़ खे लहण में केतिरो वक़्तु लॻंदो। मोहम्मद अयूब पापा ॾाढो परेशान आहियां यार, ॾाढो परेशान आहियां। ड्रामा सीरियल मक्तल तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।